अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। त दोस्तों डॉक्टर नबी बख्श बलोच जी सिंधी अदब लाइ तमामु घणी ख़िदमत आहे। पाण तहक़ीक़ जे मैदान में बि पाण मल्हायो अथऊं। उन खां अलावा हर फील्ड में माना सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ माना मौज़ूअनि ते पंहिंजो पाण चङो ख़ासो मवाद जेको आहे सिंधी अदब में शामिलु कयो अथऊं। त अचो त हिकिड़ी नज़र फिरायूं था डॉक्टर नबी बख्श बलोच जी सिंधी अदब लाइ ख़िदमतुनि ते। डॉक्टर साहब 1917 में ॻोठ जुम्मो खां लॻारी ज़िले सांगड़ में पैदा थियो। बुनियादी तालीम ॻोठ मां ई हासिलु कयऊं। BA जूनागढ़ ऐं MA ऐं LLB अलीगढ़ मां पास कयऊं। 1946 में अमेरिका वियो ऐं उतां PhD करे 1949 में वतन वापसि मोटियो। डॉक्टर साहब सिंधी ॿोली जे उन्हनि चंद मौक़नि मां आहे जन पंहिंजो वतन विसारे सिंधी ॿोली ऐं अदब जी बेइंतहा ख़िदमत कई आहे। पाण हेसि ताईं तक़रीबन 80 खनि किताब लिखिया आहिनि। त दोस्तों 80 किताब लिखणु माना हिकु वॾो माना हिकिड़ो कमु आहे, हिकिड़ो वॾो अमल आहे ऐं हिकिड़ी वॾी ख़िदमत आहे। पहिरियों माना ईअं खणी चइजे त ॿेलायनि जा ॿूल थी वियो, कुलियात हमल, इहे मशहूरु उन्हनि जा किताब। सिंधी उर्दू लुगत, जामे सिंधी लुगत, सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़, मुबीन शाह इनायत जो कलाम, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम, सिंध सिंगार शाइरी शाह जो रिसालो, सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़। दोस्तों हीअ जेको असां पहिरियों लिखंदासीं, डॉक्टर साहब ही किताब 1962 में लिखियो। हिन किताब में डॉक्टर साहब सिंधी ॿोलीअ ते नई खोजना करे उन जी बुण बुनियाद बाबति नओं नज़रियो ॾिनो। पाण लिखे थो, सिंधी ॿोली बुनियादी तौरु सिधो संस्कृत मां निकितल न आहे, बल्कि संस्कृत खां अॻु वारे दौर जी सिंधु माथर जी क़दीम ॿोली आहे। सिंधी लोक अदब सहिणण जो कमु बि सिंधी अदब बोर्ड तरफ़ां डॉक्टर साहब खे सौंपियो वियो। यानी पहिरियां त असां लिखंदासीं त माना जेको आहे डॉक्टर साहब जूं अदबी ख़िदमतूं पहिरियों असां लिखी छॾींदासीं सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़। इन में सिंधी ॿोली जो बुण बुनियाद लिखियो, ॿुधायो त माना उहो सिंधु माथर जी क़दीम ॿोली आहे। त दोस्तों इहो लिखण सां गॾोगॾु हाणे इहो हिकिड़ो असांजी हिकिड़ी ख़िदमत थी वई त ॿोली जी तारीख़। ॿियो तव्हां लिखंदव सिंधी लोक अदब सहिणण, त उन में हाणे तव्हां इहो लिखंदव त सिंधी लोक अदब सहिणण जो कमु बि सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां डॉक्टर साहब खे सौंपियो वियो। डॉक्टर साहब हिन कम जे पूराए लाइ सिंध जो चपो चपो घुमियो ऐं हर इलाइक़े जे माण्हुनि सां मिलियो ऐं उन्हनि जे रहणी करणी जो मुशाहिदो करण सां गॾु उन्हनि वटि लोक अदब बि सहेड़ींदो वियो। अहिड़ी तरीक़े सां कई किताब लिखिजी विया। त दोस्तों इहो बि असां माना लिखंदासीं डॉक्टर साहब जो माना हुन में माना लोक अदब सहिणण, ॿेलायनि जा ॿूल। त डॉक्टर साहब ही किताब संदसि अणथक कोशिश जो ज़िंदा सबूत आहे। हिन किताब जे जो मवाद हथ करण लाइ डॉक्टर साहब लस ॿेले जे पूरे इलाइक़े जो तफ़सीली दौरो कयो ऐं उतां जो लोक अदब पिणु सहेड़ियो। ॿियो आहे जामे सिंधी लुगात। डॉक्टर साहब सिंधी लुगत खे गॾु करण करे उनखे सूदे ऐं संवारे बाक़ाइदे 5 जल्दनि में पेश कयो, जेको हिकु वॾो कारनामो आहे। उन सां गॾु डॉक्टर साहब सिंधी उर्दू लुगत ऐं उर्दू सिंधी लुगत बि तयारु कई। मुख़्तलिफ़ शाइरनि जो कलाम। डॉक्टर साहब केतिरनि ई शाइरनि जो कलाम गॾु करे छपायो आहे। कुझु वॾनि ऐं मशहूरु आलमनि शाइरनि जी कलाम खे गॾु करे धारदार रिसाला बि छपाया। उन में सर फ़हिरिस्त आहिनि कुलियात हमल, कुलियात सांगी, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम, मुबीन शाह इनायत जो कलाम वग़ैरह शामिल आहिनि। त दोस्तों माना इन में अगरि डॉक्टर नबी बख्श बलोच जो अचे ऐं इन खां अलावा शाह जो रिसालो बि मुख़्तलिफ़ जिल्दनि जा जेके आहिनि न तक़रीबन 5-7 जिल्द आहिनि, जेके असां पहिरें लेक्चर्स में पढ़ी चुका आहियूं। सो उन्हनि में जेका आहिनि शाह लती जा मुख़्तलिफ़ सुर ॾिनल आहिनि। सो अहिड़े हिसाब सां शाह जो रिसालो बि सहेड़ियो। सो तव्हां हाणे लिखंदव त सिंधी ॿोली जी तारीख़ थी वई, सिंधी ॿोली जो सिंधी लोक अदब थी वियो। हाणे ख़िदमतनि जा जेको सब हेडिंग्स हूंदियूं, सिंधी ॿोली जी तारीख़, सिंधी लोक अदब, शाह जो रिसालो, ॿेलायनि जा ॿोल, जामे सिंधी लुगात, मुख़्तलिफ़ शाइरनि जो कलाम, इहे सभु हेडिंग्स तव्हां ठाहे उन में तव्हां पैराग्राफ बिल्ड कंदव। इन हवाले सां इन तरीक़े सां तव्हांजो हिकिड़ो सुठो हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव हिकिड़ो माना जवाबु तयारु थी सघे थो। त इनशाला तव्हांजो माना अगरि इहे लिखंदव त तव्हां मार्क्स वग़ैरह बि सुठो गेन कंदव ऐं उमेदु आहे त तव्हांखे लेक्चर सम्झायो हूंदो। इनशाला वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।